पीपल्स पार्टी जे एमपीए राजा खान महर ऐं संदसि कारोबारी भाईवार विशाल कुमार विच में छिकताण ख़त्म कराइण लाइ सरदार मोहम्मद बख्श महर सरगर्म थी वियो आहे। यादि रहे त विशाल कुमार राजा खान महर ते इल्ज़ाम हया हुआ त हुन खेसि बंगले ते घुराए तशद्दुद जो निशानो बणायो, संदसि नाले ते बैंकनि मां करोड़नि जो कर्ज़ बि वठी रहियो आहे। राजा खान महर विशाल कुमार जे अहिड़नि इल्ज़ामनि जी तरदीद कई हुई जॾहिं त राजा खान महर जी हिकु ऑडियो वायरल थी हुई जंहिंमें हू विशाल खे कारोबारी भाईवार बि कोठे थो त खेसि हैसियत बि यादि ॾियारे थो। ॿिए पासे विशाल कुमार जे वालिद जो वीडियो बयान साम्हूं आयो आहे जंहिंमें हूअ पंहिंजे ई पुट जे इल्ज़ामनि जी तरदीद करे रहियो आहे। ओॾां सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श खान महर बंगल खान महर सां गॾिजी हिंदू बिरादरी वटि पहुतो ऐं विशाल कुमार जे वालिद सां मुलाक़ात करे तफ़सील बि वरिता। मोहम्मद बख्श खान महर जो चवणु हो त हू हिंदू बिरादरीअ खे कॾहिं बि अकेलो न छॾींदो, मामले खे जल्द हल कयो वेंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त मोहम्मद बख्श महर राजा खान महर ऐं विशाल कुमार विच में इहो मामलो कॾहिं ऐं कीअं हल कराए थो।